असांजा बाबा भगत राम साहिब जन सत्संग में चवंदा असांजो मन ॾाढो बेईमान आहे। उहे चवंदा मन एॾो बेईमान आहे, एॾो बेईमान आहे कि ए तुरंत मटिजी वेंदो आहे। तुरंत अगर कोई शुभ कार्य मन में संकल्प अचे तो तुरंत कयो भाई, तुरंत कयो, देरी न कयो। चओ हरि राम। महाभारत में हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा ईंदी आहे, सुंदर घटना। युधिष्ठिर महाराज जो नालो ॿुधो अथव भाई? केर हुया? कई माण्हुनि हीअं कयो पर ख़बर न आहे केर हुया। रीवा जा न हुयो? चओ हरे राम। युधिष्ठिर महाराज केर हुया भाई? हाँ, पांडवन में वॾा है न, ऐं धर्मराज जा अवतार हुयो युधिष्ठिर महाराज। जेॾीमल कौरव ऐं पांडवन जी युद्ध थी, पांडव जीते विया, कौरव हारजी विया, वापस राज्य पांडवन के मिलियो। युधिष्ठिर महाराज वरी राजा बणजा, सिंहासन ते जेॾीमल वेठा तो ओॾीमल ध्यान ॾिजो, अञा कल युद्ध पूरो थियो आहे, अॼु जेॾीमल सिंहासन ते वेठा खूब खुशियूं मनाइनि पिया, सब आलीशान त्योहारनि जी तैयारी कनि पिया कि वरी राज्य मिलियो आहे, वरी कृपा थी आहे, सब खुश हुया, ॾाढो गदगद हुया। एतिरे में राज्य में हिकिड़ो याचक भिक्षुक आयो भीख घुरण जे लाइ। अची युधिष्ठिर महाराज जे साम्हूं बीठो, चए महाराज भगवान जे नाले ते मूंखे कुछ ॾियो। चओ हरे राम। भगवान के नाम पर कुछ दे दो। युधिष्ठिर महाराज ध्यान सां ॾिठो। युधिष्ठिर महाराज चयो प्यारा अॼु मां थोड़ो ॾाढो व्यस्त आहियां, सब तैयारियुनि में लॻल पियो आहियां, खूब हिनमहिल जश्न थियण वारो आहे, सब हिते वॾा वॾा प्रोग्राम थियण वारा आहिनि, अॼु ही राज मिलियो आहे, सब मां व्यवस्थाउनि में व्यस्त आहियां। प्यारा हिकु कमु कर, तूं सुभाणे अचिजां, सुभाणे मां तोखे दान कंदुमि, तूं सुभाणे अचिजां, जेको घुरंदे तोखे ॾींदुमि। हो जेको वीचारो भिक्षुक हुयो बेखारी, हुन हथ जोड़िया, चयो ठीकु आहे महाराज मां सुभाणे ईंदुमि। अञा उहो ॿाहिरि वियो ऐं युधिष्ठिर महाराज जा जेके नंढा भाउ हुया भीमसेन, भीमसेन आया ऐं गले में उन्हनि ढोल विधा ऐं जोर जोर सां वॼाइण लॻा। चओ हरे राम। जोर जोर सां ढोल वॼाइण लॻा। युधिष्ठिर महाराज पुछियो, सभिनीनि पुछियो अरे भीमसेन छा थियो, ढोल छाजे लाइ तो वॼाए? चई अरे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। कहिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे? राज मिलियो। चई न न, उन खां बि वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। चओ हरे राम। वीचारो कथा ॿुधण आयो न भाई। श्री कृष्ण गोविंद। ठीक है, श्री कृष्ण गोविंद। काथे पहुती कथा भाई? हाँ, ढोल कीअं भुलजंदासीं असां सिंधी माण्हू। भीमसेन ढोल पियो वॼाए। अरे कहिड़ी ख़ुशीअ में तो वॼाए? राज मिलियो आहे। चई अरे उहो त ॾाढी नंढी ॻाल्हि आहे, इन खां बि वॾी ॻाल्हि थी वई आहे। अरे छा थियो आहे? भीमसेन ॾाढी ज्ञान वारी ॻाल्हि चई। भीमसेन चयो युधिष्ठिर महाराज के भैया सभिनीनि खां वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। कहिड़ी? चई मूंखे लॻे थो तव्हां समय खे बि जीते वरितो आहे। राज त तव्हां जीतो आहे पर समय खे बि तव्हां जीते वरितो आहे। युधिष्ठिर महाराज चुप थी विया। चई भाउ तूं ईअं छो थो चए, मूंखे सम्झाए। चई हा हा, तव्हां समय खे त जीते वरितो आहे। हिनमहिल तव्हां वटि हिकिड़ो बेखारी आयो अची करे दान घुरण लॻो, तव्हां हुनखे छा चयो? हाँ भाई सुभाणे अचिजां, यानी तव्हांखे ख़बर आहे कि तव्हां सुभाणे हूंदव। चओ हरे राम। भीमसेन चयो यानी तव्हांखे ख़बर आहे न कि तव्हां सुभाणे, यानी तव्हां समय खे जीते वरितो। युधिष्ठिर महाराज चुप थी विया। चई भैया वो बेखारी आयो आहे अॼु तव्हां खां घुरण जे लाइ, तव्हां हुनखे चओसि था सुभाणे अचिजां। थी थो सघे सुभाणे हुनखे ज़रूरत ई न हुजे त? ईअं बि त थी थो सघे हो सुभाणे अचे, तव्हां सुभाणे ॾियण लाइक़ ई न हुजो त? चओ हरे राम। थी थो सघे तव्हां घुरण वारा ठही वञो, हो ॾियण वारो ठही वञे त? चुप थी विया, कोई जवाब न आहे। यानी तव्हां समय खे जीते वरितो आहे। युधिष्ठिर महाराज चवण लॻा भाई मूंखे सम्झाए। भीमसेन चयो भैया अगर कोई घुरण आयो आहे तो हुनखे तुरंत ॾियो। हिनमहिल मालिक कृपा कई आहे न, हिनमहिल असांजी पोजीशन अगर ॾियण जहिड़ी आहे, तुरंत दान कयो। छाजे लाइ सुभाणे जो इंतजार कंदो? चओ हरि राम। युधिष्ठिर महाराज गदगद थी विया, पंहिंजी भाउ खे गले सां लॻायो। चई डुक पाए, उनखे जल्दी ॿाहिरि ई पहुतो हूंदी वठी आ वापसि। वो तुरंत आयो। युधिष्ठिर महाराज उनखे खूब दान कयो, खूब दान कयो।
चओ राम। तो कोई सेवा मन में अचे, भाव अचे, तुरंत कजे, न त असांजो मन एॾो बेईमान आहे कि असां सभु भुलिजी वेंदा आहियूं, सभु छॾिजी वेंदो आहे। चओ हरे राम।